अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ी मंदलक फटोल ज़लदारी जे किले मां हिकु ज़हनी मरीज़ पीरसन औरत पकड़ी वई आहे, जंहिं बाबति अफ़वाह हली रहिया आहिनि त ॾाइण या मिम आहे। संदसि मुंहं ते चिटीअ जा दाग़ आहिनि, जंहिं सबबि पीरसन औरत लाइ फिटी चोर माण्हुनि ग़लति अफ़वाह हलाए पंहिंजा मक़सद मां जी कोशिशि कई। औरत पाण खे मलीर कराची जे इलाइक़े जी ॿुधाए थी। दिमाग़ सही न हुजण सबबि झेड़ो करे थी, मकरानी लहजे में बलोची ॻाल्हाए थी। काज़ीमंद पुलिस खेसि तहवील में वठी छॾियो आहे। कहीं नाम चाहिए? हाँ, कराची को तो गया, कराची को तो गया। कहीं नाम चाहिए? सीमा। सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान की खरीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाद खान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमद।